हूअं त हर मेवो कुदरत जो बहितरीन तोहफ़ो हूंदो आहे, जंहिंमें कंहिं न कंहिं मख़सूस फ़ाइदे समेत सिहत लाइ केतिरा ई ॿिया फ़ाइदा बि मौजूद हूंदा आहिनि। न रुॻो एतिरो पर सभु कंहिं मेवे जो ज़ाइक़ो अलॻि हुजे थो, जंहिंजा बि केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि ऐं ज़ाइक़े जे हिसाब सां बि केतिरा ई मेवा माण्हुनि जी पसंदि हुजनि था। अहिड़े ई हवाले सां ॼमूअ जा बि सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि। ॼमूअ जो ज़ाइक़ो खटो मिठो हूंदो आहे ऐं ॿिन्ही गॾियल ज़ाइक़नि जे करे ॼमूं नंढे ॿारनि तोड़े वॾनि माण्हुनि जो वणंदड़ मेवो आहे। सावण जी मौसम में इहो खटो मिठो ॼमूं खाइण सख़्त गर्मी घटाइण लाइ वॾो फ़ाइदेमंद हूंदो आहे। इहो मेवो थधो हुजण करे मादे ऐं जिस्म खे थधो रखी गर्मीअ में बचाइण जो बहितरीन ज़रियो बणिबो आहे। ॼमूअ जा सिहत लाइ अहिड़ा त फ़ाइदा आहिनि जेके तव्हांखे दंग करे छॾींदा। ॼमूं में कुदरती तौर ते एंटी ऑक्सीडेंट्स मौजूद हूंदा आहिनि जेके असांजे जिस्म जी सोज खे ख़त्म करण में वॾी मदद कंदा ऐं जिस्म खे इन्फेक्शन जहिड़े मसइलनि खां महफ़ूज़ रखनि था। ॼमूं विटामिन सी ऐं आयरन सां बि भरपूर हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ में आयरन या विटामिन सी जी खोट हुजे त उनखे पंहिंजी खोराक में ॼमुन खे शामिल करणु घुर्जे। ॼमुन जो जिस्म जी रत वधाइण में बि अहम किरदार हूंदो आहे। ॼमूं रत खे साफ़ कंदो आहे ऐं रत मां बैक्टीरिया जो ख़ात्मो करे थो, जंहिंजे करे रत जे फ़ाइदनि समेत चहिरे जी चमड़ी साफ़ थींदी आहे ऐं मुंहं तां मोहीड़ा वग़ैरह ख़तम थींदा आहिनि ऐं चहिरो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। ॼमूअ जो शरबत जिस्म मां पाणीअ जी खोट ख़त्म करे माण्हूअ खे ताज़ो तवानो रखंदो आहे। ॼमुनि जी रस या रस वारा ॼमूं ग़ज़ाइयत सां भरपूर हूंदा आहिनि। ॼमूं फाइबर जो बि बहितरीन ज़रियो हुजनि था। ॼमुनि जो इस्तेमालु पेट जे सूर, तेज़ाबियत, सीने जे साड़े ऐं कब्ज़ी जे मसइलनि मां छुटकारो ॾियण में बि वॾो मददगार साबित थींदो आहे। ॼमूं कोलेस्ट्रोल ऐं ब्लड प्रेशर जी सतह खे घटाइण में बि मदद ॾींदा आहिनि, जेके दिलि जी बीमारियुनि जे लाइ अहम ख़तरो हुजनि था। हाई ब्लड प्रेशर ऐं वधियल कोलेस्ट्रोल वारे माण्हुनि खे ॼमुनि जो इस्तेमालु ज़रूर करणु घुर्जे। ॼमूं खाइण सां मुख़्तलिफ़ खाधनि में मिलियल वार जेके मादे ऐं पेट में वञनि था, उहे बि ॻरी निकिरी वेंदा आहिनि।